गौसपुर मां नारायण नाज़ जी रिपोर्ट मूजिब गौसपुर भरिसां दुरानी महर थाणे जे हद वारे इलाइक़े दोदा पुलिस चेक पोस्ट ते कचे जे ॾोहारी हथियारबंदनि जो हमलो। ॾोहारियुनि ऐं पुलिस में गुज़िरियल अधु कलाक खां जदीद हथियारनि सां फायरिंग जी ॾे वठि जारी आहे। ज़रियनि वटां मिलियल ॼाण मूजिब कशमोर पुलिस दोदा पिकेट भरिसां ॾोहारियुनि जे अच वञ खे रोकण लाइ मोर्चा ठाहिण लाइ कमु शुरू करायो त ॾोहारियुनि पुलिस जे इन अमल ख़िलाफ़ जदीद हथियारनि सां फायरिंग शुरू करे ॾिनी। पुलिस पारां बि जवाबी फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। ॾोहारियुनि ऐं पुलिस विच में फायरिंग सबब आख़िरी इतलान ताईं कंहिं बि जानी ऐं माली नुक़सान जा के बि इतला नाहिनि मिली सघिया। एसएसपी कशमोर वाक़े जो नोटिस वठंदे इज़ाफ़ी पुलिस नफ़री वाक़े वारे हंधि रवानी करे छॾी आहे। ॿिए पासे फायरिंग सबब माण्हू ख़ौफ़ सबब घर में लिकी विया।